नाज़रीन, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड ॼामशोरो इंतजामिया सरकारी स्कूल में शफ़ाफ़ तरीक़े सां किताब न पहुचाईंदड़नि पब्लिशरनि ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड ॼामशोरो में चेयरमैन आगा सुहेल अहमद जी सदारत हेठि इजलास में डिप्टी सेक्रेटरी तैमूर ख़ासकेली, एनरोलमेंट इंचार्ज हादी बख्श खोखर, फ्री डिस्ट्रीब्यूशन इंचार्ज सेकेंडरी अजीज अब्बासी, प्राइमरी इंचार्ज कुतुबुद्दीन अंसारी, पब्लिकेशन ऑफिसर दरवेश काफ़ी, तौफीक सोलंकी, मोहम्मद अली शाह, मकसूद अहमद सांगी ऐं ॿियनि अमलदारनि शिरकत कई। इजलास में सिंध अंदर सरकारी स्कूलनि में दर्सी किताब पहुचाइण में लापरवाही कंदड़ अमलदारनि ते कावड़ जो इज़हार कयो वियो, जॾहिं त सरकारी स्कूलनि जा किताब ख़ानगी स्कूलनि में पहुचाइण वारियुनि शिकायतुनि जो पिणु जाइज़ो वरितो वियो। इजलास में किताबुनि जी शफ़ाफ़ विरासत ऐं वेयर हाउसिस जे मुआयने लाइ 15 कमेटियूं जोड़ी वयूं। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जो दौरो करे रिपोर्ट सिंध हुकूमत हवाले कंदियूं। इन मौक़े ते सिंध टेक्स्ट बुक बोर्ड ॼामशोरो जे चेयरमैन आगा सुहेल अहमद जो चवणु हो त तालीम वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह जी ख़ासि हिदायतुनि ते दर्सी किताबनि जी शफ़ाफ़ विरासत वारे अमल खे यकीनी बणाइण चाहियूं था। तालीम वारे सूबाई वज़ीर जी सेक्रेटरी सिंध जे हर ॿार खे वक़्त सर किताब हथनि में ॾिसणु चाहियूं था ऐं उन सिलसिले में हू हमेशह असां सां राब्ते में आहिनि। चेयरमैन आगा सुहेल अहमद वधीक चयो त गफ़लत कंदड़ ज़िले एजुकेशन ऑफिसर, तालके एजुकेशन ऑफिसर ऐं वेयर हाउसिस इंचार्जनि ख़िलाफ़ खातेवार कार्रवाई करण सां गॾु मथनि FIR पिणु दाख़िल कई वेंदी।